दुश्मन घणा ये सब इतने मानू गॾु थिया आहिनि मौलवी जे वाइद ॿुधण लाइ असीं अव्हां जा चाचा पुट आहियूं कहिड़ी शइ अव्हां खे आंदो इल्म दोस्ती आहे इल्म वारे जा चाहींदड़ घणा यार घणा माल वारे जा दुश्मन घणा लले जा दुश्मन चोर दुश्मन दाड़ेला दुश्मन डॉक्टर दुश्मन पुलिस वाला दुश्मन जेॾा वेंदे ओॾा फुर में और घर जा भाती भी दुश्मन छोरा पिया चवनि त अब्बा मरे त मिलके त रही उहे भी दुश्मन लले जा खीसा कटींदा दाड़ेला बंदूक खणी पैसा पूरींदा पुलिस वाला रोड ते लकड़ो जलियो बीठा कागज खणिया कागज ये मोटर वे पुलिस छाती करे ये मोटर वे गोदे जरा डंपड़ यपड़ 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 करो गड़ा गड़ी ते वेठा आहियूं मोटर रोजानी गाड़ीदारन के चंपा आने को पैसा का भरीन बेटा फुर परा बे अच्छा बगा लकड़ा जलो रोड ते गाड़ी कागज रखना भई इमरजेंसी डिलीवरी जो मसलो कागज उसरिया न कानून जी बन कड़ी बाबा पाकिस्तान में कानून आए को असा ना न तो पाकिस्तान में कानून दिया दे इमरान खान मुल्क जो वजीर थी ये आए के वो छाता करे वो ठल्ला जो बगल वजायो से इकरामुल्लाह नियाजी मियांवाली जो पंजाबी इमरान खान जो पे पंजाबी मां शौकत खान में मुहाजिर हिंदुस्तान में आई ऐं पाण पठाण इनमें समझी वजह तो केॾो आला खानदान मुल्क में कानून हुजे त इहो वधीक कंदी अरे आयो जा इन मुल्क में कानून हुजे त काइमनी जा वज़ीर था थिया सिंध जो लई कोन तो बड़ो जनाज़ो लाश थी रहियो कमु कोन थिए नथो चिपड़ियो पियो सही करण कोन ते आया त अंधन वांगे हाथ रखी ॾींदा त हिते लीको करे हिते पछाड़ी ॾींदा मुल्क जा कानून 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 जी वजह कानून रुआ सा मोरन जे लाइ बस आवाज लाइ जॾहिं तॾहिं फूकिया बीठा था बस भाई हितां बस भाई का मां वर्षा में मदद जा कागज लिखाए मदद तो चोरी कया जा कागज लिखाए मदद में छोरा घणा 2200 पावे पैसा केर तो दे पैसा पिणे तो मोकले खबर न जॾहिं तॾहिं असां ते फूकिया बीठा रजिस्टर करायो रिन्यू करायो फलाणो करियो मोहम्मद अली जना के इमरान खान ते मुल्क जो चङो मुड़स कयो आहे कि असांखे 500 रुपया चंदो रुपयो बि कोन ॾिनो हे पाण बुकिया अमेरिका खां पिन था वठनि थी असांखे छा ॾींदा अंधी कौम कागज ॾेखार कानून जी बंदि करी साईं मूंखे कागज सिरिया महिरबानी कयो हलो ऐं तकड़ त इमरजेंसी केस ही तव्हांजी खर्ची हले कानून बार दियो दुश्मन बीठा न रोड पुलिस वाला फुरफुरा में तो वरी डॉक्टर खलक जा खैर माई वो खणी हुजे माई मारे को खणी आया है वडी ऑपरेशन थी जल्दी करे 4 बोतल हुए 45 इंजेक्शन तो वठी मरियो मिस्किन ने घर में रहते ही एकड़ी चंगी भली माई नॉर्मल ऑपरेशन को नॉर्मल डिलीवरी कोन थी उनके बोतल वणी ब्रेक जो माइकन के परेशान करे आज जो 2 बजे वडे माई के बाद करे बाहर कढंदा बिल ठाए वठंदा 80,000 दुश्मन